पर मदीने वारे साईं जेतिरा बि क़ासिद मोकिलिया सॼी ज़िंदगी में कॾहिं बि कंहिं बि क़ासिद सां ईअं ज़ुल्म न थियो। हीउ पहिरियों क़ासिद हुयो जंहिंखे एतिरी बेदर्दी सां ॿधी ऐं शहीद कयो हुयो। हाणे जॾहिं इहा ख़बर सरदार अंबिया खे मिली हूंदी, पंहिंजो हिकिड़ो जानिसार पंहिंजो आशिक़, जॾहिं उनजी इहा ख़बर मिली हूंदी त तव्हां पाण सोचो त हुज़ूर जे क़ल्ब ते छा गुज़रियो हूंदो ऐं ॾुख ऐं मलाल जो छा आलम हूंदो। पोइ मदीने वारे साईं उन जे क़िसास में 3000 फ़ौज तयारु कई। अने 3000 फ़ौज तयारु करे उनखे 3 सिपह सालार हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिना। हाणे इन में बि हिकमत आका जी ग़ैब जी नज़र ॾिसे पई, सिपह सालार हिकिड़ो हूंदो आहे, पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वाज़े करे ॿुधायो त बाबा हीउ शहीद थी वञे त पोइ झंडो हीउ खणे, ज़ैद बिन हारिसा शहीद थिए त पोइ झंडो जाफ़र बिन अबी तालिब यानी अली साईं जो भाउ खणे, जाफ़र बिन अबी तालिब शहीद थी वञे त पोइ झंडो अब्दुल्ला बिन रवाहा खणे, अब्दुल्ला बिन रवाहा शहीद थी वञे त पोइ तव्हांखे जेको वणे तव्हां सिपह सालार मुंतख़िब कयो। 3 साहब बि शहीद थिया। मां तव्हांखे पोयां ॿुधायो जुमे ते इन्हनि टिनी खां बाद जॾहिं हज़रत ख़ालिद बिन वलीद खे मुसलमाननि मुंतख़िब कयो पहिरियों दफ़ो, पाण न पियो वठे, बार बार इनकार पियो करे त मां न, तव्हां जंग बदर खां वठी आका सां गॾु आहियो, तव्हां सिपह सालार थियो। त ख़ालिद जी जेका जंगी महारत हुई उन्हनि खे ख़बर हुई सभिनी खे त इहो अहिड़ो नौजवान आहे जंहिंखे बहादुरी सां गॾु अलाह साईं अक़ुल ऐं सोच सम्झ अता कई आहे। पोइ उन्हनि सभिनी चयो त न बाबा झंडो तुंहिंजो आहे, तूं अचे खण। पोइ जॾहिं ख़ालिद बिन वलीद झंडो संभालियो त आगा जो इहो फरमान त सुम्म अख़ज़र रअयत सैफ़ुम मिन सुयूफ़िल्लाह, हाणे जेको झंडो आहे उहो अल्लाह जी तलवारुनि मां हिकिड़ी तलवार वटि आहे। जंग हले थी मदीने खां घणो परे मुल्क शाम में, ख़बर थो ॾे मुस्तफ़ा मस्जिद नबवी में, को ख़त जो सिस्टम न आहे, का क़ासिद न आयो आहे, को पैगाम न आयो आहे। अचानक मदीने वारनि खे आवाज़ु आयो अस्सलातु जामिअतुन, इहो ऐलान थींदो हो त पोइ सभई गॾिजी मस्जिद में ईंदा। त इहो अहिड़ो ऐलान हुयो जो मदीने वारनि खे इहा ख़बर हूंदी त हाणे मदीने वारा साईं ख़ासि का ॻाल्हि ॿुधाइण वारा आहिनि। पोइ जेको जिथे हूंदो हुयो पंहिंजो कमु छॾींदो हो। मदीने वारा साईं मिंबर ते आया, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम, हाणे हुते जंग हले थी, 3000 जो लश्कर आहे ऐं होॾां रूमिन जो 1 लख जो लश्कर आहे। हाणे काॾे 3000 जो नंढड़ो लश्कर, काॾे 1 लख, 66-70 हिसा वधीक ताक़तवर ऐं तादाद घणो। आगा फरमायो त ऐं अहले मदीना, तव्हांखे मां पंहिंजनि मुजाहिदनि जी ख़बर ॾियां थो त वॾी बहादुरी सां मुंहिंजा आशिक़ ऐं अलाह जा मुजाहिद विढ़नि था। हिन महिल ज़ैद झंडो खयो, ज़ैद शहीद थी वियो, उनजे लाइ इस्तग़फ़ार पढ़ो। सभई मुसलमाननि जे दिलनि में ॾुख जी लहर, ज़ैद बिन हारिसा जहिड़ो साहबी शहीद थिए, पहिरियों इस्लाम क़बूल करण वारनि मां, यानी जन मके में आका जो पहिरियों दफ़ो पहिरें ई दफ़े ॿुधण सां इस्लाम क़बूल कयो, ज़ैद बिन हारिसा उहा शख़्सियत आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़, मौला अली मुश्किल कुशा ऐं ज़ैद बिन हारिसा, बीबी ख़दीजतुल कुबरा, इहे उहे शख़्स हुया जन पहिरियों दफ़ो ॿुधण सां ई अखियूं बंदि करे कलमो पढ़ियो, बाक़ी ॿियनि सभिनी बाद में पढ़ियो। उन्हनि में ज़ैद बिन हारिसा मदीने वारे साईं जो ग़ुलाम हुयो, जंहिंखे आका आज़ादु करे छॾियो, पर उहो पंहिंजे पीउ माउ सां न वियो, मदीने वारे साईं सां गॾु रहियो त मां पंहिंजे पीउ माउ सां न वेंदुमि, मां आका सां गॾु रहंदुमि। जॾहिं उहो शहीद थियो, उनखां बाद झंडो खयो अली साईं जे भाउ जाफ़र बिन अबी तालिब। जाफ़र बिन अबी तालिब जा 2 बाज़ू दुश्मननि कटे छॾिया। आका फरमायो जाफ़र शहीद थी वियो, उनजे लाइ इस्तग़फ़ार पढ़ो। वरी अब्दुल्ला बिन रवाहा झंडो खयो बुख ते, उहो साईं बि विढ़ंदे 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 अलाह जे नाले ते शहीद थियो।
पोइ मुसलमाननि ख़ालिद बिन वलीद खे मुंतख़िब कयो। हाणे इहो सॼो मंज़र उते जंग हले थी, मदीने वारा साईं मस्जिद नबवी में मुसलमाननि खे ॿुधाइनि था त हाणे झंडो अलाह जे तलवारनि मां हिकिड़ी तलवार वटि आहे। हज़रत जाफ़र जी घरवारी खे ख़बर न हुई अञा। साईं जा नंढड़ा 2 पुट हुया, मोहम्मद ऐं अब्दुल्ला। मदीने वारा साईं मस्जिद मां निकिता ऐं सिधो बीबी अस्मा बिनत उमैस साइण जो नालो आहे, हज़रत जाफ़र बिन अबी तालिब जी घरवारीअ जो। आका अंदरि घर में आया त चयूंसि अस्मा जाफ़र जा पुट किथे आहिनि? चई या रसूलल्लाह बीठा आहिनि। चई सॾु करेनि। बीबी साइण नंढड़नि मासूमनि खे सॾु कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे प्यारु करणु शुरू थी विया ऐं जॾहिं जो उन्हनि खे पंहिंजे सीने सां लॻायूं त हुज़ूर जा ॻोड़ा किरी पिया ऐं आका रोइण लॻा। रोइण लॻा त घरवारी सम्झी वई त कुझु थियो आहे। त पुछईंसि या रसूलल्लाह मौता जे जंग जी का ख़बर आई आहे छा? त उन ते आका फरमाइसि त हा, ऐं जाफ़र जेको आहे उहो शहीद थी वियो। इहो जो बीबी अस्मा बिनत उमैस ॿुधो त पाण रोइण लॻी ऐं उनखां रड़ निकिरी वई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन वक़्तु ई इरशाद फरमाइसि त या अस्मा ला तक़ूली हजरम वला तदरिबी ख़दन। अस्मा ॻाल्हि ॿुध, का बेहूदा ॻाल्हि पंहिंजी ज़बान ते न आणजांइ ऐं पंहिंजे मुंहं खे चंबा न आणजांइ। अलाह जे राह जो शहीद आहे, उन ते तुंहिंजे ज़बान मां सवाइ अलाह जी तारीफ़ जे ॿियो को लफ़्ज़ मां न ॿुधां। बीबी अस्मा रोए पई, ॿियो को बि कलमो ज़बान ते न आंदई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे घर वारनि खे चयो त जाफ़र जे लाइ ऐं उनजे ॿारनि जे लाइ खाधो तयारु कयो। अॼु हिननि खे खाधे पचाइण जो होश न आहे। पोइ हीअ जेको असां मैयत जो कंदा आहियूं न, जेको बि गुज़ारे वेंदो आहे त उनजे माइट जंहिंखे असां वेलो चवंदा आहियूं, इन जी असुलु इहा आहे। पोइ इहे उलमाए कराम पोइ रिवायत हितां शुरू थी त जाफ़र जॾहिं शहीद थी वियो, आका इहो हुकुम ॾिनो त हिननि जे घर वारनि लाइ खाधो पचायो। पोइ मुसलमाननि में इहा सम्झ अची वई त हाणे जेको गुज़ारे वञे त हुनजे घर वारनि खे खाधे पचाइण जी तकलीफ़ न आहे ॼणी, छो त जंहिंजो को गुज़ारे वेंदो आहे त पोइ हुनखे फ़िलहालु खाधे जो होश न हूंदो आहे त मानी खाऊं। त अमड़ ॾिसे पई, अमड़ चयो त या रसूलल्लाह हाणे बच्चा मुंहिंजा यतीम थी विया, परेशान पई थिए। त जाफ़र जहिड़ो जवानी में वियो साईं, अञा घणी उमिरि न थी, के था चवनि 35 साल उमिरि हुई, के था चवनि त 39 साल उमिरि हुई। भई 35-39 साल छा उमिरि आहे? त आका फरमायो त अस्मा तूं परेशान थी थिए त तुंहिंजा बछड़ा यतीम थी विया। अल आइलत तख़ाफ़ीन अलैहिम व अना वलीजुहुम फ़िद दुनिया वल आख़िरा। तूं पंहिंजे बछड़नि जे लाइ परेशान न थी, मां मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया ऐं आख़िरत में हिननि जो सरपरस्त आहियां। मां दुनिया में बि हिननि जो रफ़ीक ऐं साथी ऐं सरपरस्त आहियां, मां हिननि जी परवरिश कंदुमि ऐं आख़िरत में बि हिननि जो सरपरस्त मां आहियां। मुहबत जो जेको उन्हनि जो मक़ाम हुयो वॾो आला हो साहबिन जो। हाणे जंग मौता हले थी, 1 लख जी फ़ौज सां 3000 विढ़नि था। 7 ॾींहं जंग हली आहे, 7 ॾींहं। इहो मुजाहिदनि जो ज़ोर ऐं बहादुरी हूंदी न त 7 ॾींहं लख जी फ़ौज सां उन्हनि टकर खाधो आहे पए। ऐं उन्हनि में रूमियुनि में एतिरी ज़रूरत न हुई जो मुसलमाननि खे पोइ ते धिके सघनि। सिर्फ़ु 12 मुजाहिद शहीद थिया आहिनि बसि, 3 वॾा जलीलुल क़दर साहबी ऐं बक़ाया ॿिया सिपाही। 7 ॾींहं जंग रही। ख़ालिद बिन वलीद थो चए त वाहिद जंग आहे जंहिंमें मुंहिंजूं 9 तलवारूं भॻियूं। ख़ालिद बिन वलीद खे हिननि इन जे करे मुंतख़िब कयो त वॾो होशियारु ऐं फ़ौजी तदबीर वारो माण्हू हो। शाम जो वक़्तु हुयो जॾहिं ख़ालिद बिन वलीद खे हिननि झंडो ॾिनो। सुबुह थियो, ख़ालिद बिन वलीद पुराणा सिपाही जेके विढ़नि पिया उहे सभु पोइते करे छॾिया ऐं जेके आख़िरी सिफ़ुनि में हुया उन्हनि सभिनी खे पहिरियां कई, पहिरियनि सिफ़ुनि में। त कपिड़ा बि उन्हनि खे नवां पाराई, पोशाकूं बि नवां चहिरा। जॾहिं जो रूमिन इहो मंज़रु ॾिठो त नफ़्सियात सां खेॾणु, उन्हनि सम्झो त मुसलमाननि खे पोयां ॿी फ़ौज अचे सपोर्ट कई आहे। सभु नवां माण्हू आहिनि, हे त कल्ह न हुया जंहिंखे असां ज़ख़्मी कयो आहे या जंहिंखे असां सुञाणो, हे सभु नवां चहिरा आहिनि, को बि हिननि मां उहो न आहे कलो को। रूमिन इहो ख़्यालु कयो त मुसलमाननि खे सपोर्ट मिली वई आहे।
उन्हनि जा हौसला पस्त थी विया। ऐं ख़ालिद बिन वलीद सम्झो त हाणे हिननि खे इहो भउ आहे त असांखे फ़ौज अचे सपोर्ट ॾिनी आहे, हमिलो कई। हमिलो जो कई त उन्हनि जा क़दम मैदान मां उखड़िजी विया ऐं उहे रूमी 1 लख जी फ़ौज वारा मैदान छॾे भॼण लॻा। मुस्लमाननि खे वॾे हिकिड़े तरीक़े सां उन जे 1 लख जे घेरे मां कढियो। हाणे जॾहिं कढियईं त रूमियुनि जी हालति इंतिहाई ख़राबु थी चुकी ऐं उन्हनि में उन्हनि जो पीछो करण जो बि दम न रहियो त को पोइ ते लॻी मुस्लमाननि खे पकड़नि। मुस्लमाननि उन्हनि जो सामान बि खयों, उन्हनि जा हथियार बि खयां ऐं वॾे हिकिड़े बहादुर वारे अंदाज़ में हिकिड़ी फतही चइजे त उन्हनि खे शिकस्त ॾेई उन्हनि जा सभई माण्हू मारे वासिले जहन्नम करे ऐं वापसि मदीने वारे साईं ॾे मोटिया। अॼु कंहिंखे का इस्लाम जे बारे में तकलीफ़ अचे त सभ खां पहिरियों पंहिंजे घर जो सोचींदो त मुंहिंजे घर जो छा थींदो, मुंहिंजे माल जो छा थींदो, मुंहिंजी मिल्कियत जो छा थींदो। पर हुज़ूर जा आशिक़ जवान अहिड़ा हुआ जो उस्मान गनी खे मुस्तफ़ा हुकुम कयो त हज़ारनि जा हज़ारे उठ ग़ज़वा तबूक में ॾेई छॾियईं। अबू बकर सिद्दीक़ उहो जवान हुयो जेको सॼे घर जो सामान आख़िरी सुई खणी थी मदीने वारे साईं जे क़दमनि में रखी। अली साईं उहो जवान हुयो जंहिं पंहिंजी बचपन खां वठी पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजा बच्चा ॿार पोटा ॾोहिटा सभु इस्लाम जी राह में क़ुर्बान कई। त अल्लाह साईं असांखे हुननि जे दग ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पाण में ईमान जो जज़्बो पैदा कयो, पाण में अंदर में हुज़ूर सां इश्क़ ऐं मुहबत पैदा कयो, इस्लाम जे लाइ कुझु करण जी नीयत धारियो, अल्लाह जे राह में कुझु करण जी नीयत पैदा कयो। बाक़ी ज़िंदगियूं ईअं ई गुज़री वेंदियूं, कंहिंखे का शइ कमु न ईंदी। सिर्फ़ु इहा ई जेका तमन्ना आहे अल्लाह जी राह में कुझु करण जी, इहा कमु ईंदी। मां जेको कुझु कयां थो, मां जेको पंहिंजी कमाई कंदुमि, पंहिंजो घरु हलाईंदुमि, पाण खे पालींदुमि, त इहो सिर्फ़ु मुंहिंजे लाइ आहे। अल्लाह जे रसूल जे लाइ तव्हां सभु पंहिंजे दिलि में कॾहिं वेही राति जो सोचिजो त हिन महिल ताईं अल्लाह जे दीन जे लाइ तव्हां छा कयो आहे। उनजो जवाबु तव्हांखे पंहिंजो ज़मीर ॾींदो, ॿिए कंहिंखां पुछण जी ज़रूरत न आहे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।